बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सालगिरह तुंहिंजी सुहिणा कामलायूं कुर्ब सां नैण नज़राना ॾेई ख़ुशि सॼण दर दर थियूं। पहिरीं त सरदार अयाज़ मेमन साहब खे सालगिरह जूं लख लख वाधायूं हुजनि। उन खां पोइ जेके सरदार अयाज़ मेमन साहब जे सालगिरह जे प्रोग्राम में मुंहिंजा प्यारा दोस्त सभु जेके वेठा आहियो उन सभिनी खे अस्सलाम वालेकुम। हिते हिकिड़ो तमामु ज़बरदस्त बहस छुड़ियो आहे सरदार अयाज़ मेमन जे शादीअ जे हवाले सां। छो सरदार अयाज़ सां मुंहिंजी एतिरी वेझराइप न रही आहे, पर नसीर मेमन साहब जे सालगिरह वारे ॾींहुं मूंखे पंहिंजे इल्म में इज़ाफ़ो थियो त सरदार अयाज़ मेमन ऐं अदा इमदाद शाह ॿई पाण में क्लास फेलो आहिनि। ऐं उन खां पोइ इहो बि इल्म में इज़ाफ़ो थियो त 17 सालनि जी जमार खां वठी 52 सालनि जी जमार ताईं सरदार अयाज़ मेमन मुसलसल 35 साल ग़रीब अवाम, अबोज माण्हुनि, ॾुतरियल माण्हुनि जे ख़िदमत में पंहिंजा 35 साल वक़फ़ करे छॾिया। शादीअ जो शौक़ु कंहिंखे कोन हूंदो आहे, शादीअ जो शौक़ु हर कंहिंखे हूंदो आहे। शादी न करण मां इहा शइ वाज़िब आहे त हिन माण्हूअ पंहिंजे लाइ कुझु सोचियो ई कोन्हे। हिन जेकॾहिं कुझु सोचियो आहे, जेकॾहिं कुझु कयो आहे त हिन आवाम जे लाइ कयो आहे, हिननि ग़रीब माण्हुनि जे लाइ कयो आहे, हिन ॾुतरियल माण्हुनि जी मदद जे लाइ कयो आहे ऐं हमेशह हिन ॿियनि जो सोचियो आहे। छो त गौतम बुद्ध खां कंहिं पुछो साईं हैवान में ऐं इंसान में कहिड़ो फ़र्क़ु आहे, त गौतम बुद्ध वणाणियो त जेको माण्हू पंहिंजे लाइ जीए, सिर्फ़ु पंहिंजी शख़्सियत लाइ जीए, उन खे हैवान चइबो आहे, ऐं जेको माण्हू ॿियनि कारण जीए उनखे इंसान चइबो आहे। छो त अहिड़ा खोड़ सारा माण्हू तव्हांखे मिलंदा जेके इंसान ज़ात जी ख़िदमत में पंहिंजी ज़िंदगी वक़फ़ करे छॾियूं। हाणे उन मां वॾे में वॾो मिसाल असां वटि ईदीअ जो आहे, आसूबाईअ जो आहे, ईदीअ जो आहे, सरदार अयाज़ मेमन जो आहे जेको असांजे साम्हूं ज़िंदा मिसाल आहे। अयाज़ मेमन वेठो आहे, उन हमेशह छो त मुंहिंजे इल्म मुताबिक़ त हिन जेके 35 साल जेके वक़फ़ कया आहिनि पंहिंजूं ख़्वाहिशूं ख़तमु करे ऐं ॿियनि जे ख़्वाहिशुनि खे, ॿियनि जे तकलीफ़ुनि खे या ॿियनि जे दर्दनि खे सम्झी करे ऐं उन्हनि ते अमल करे ऐं साईं पंहिंजी शादी न कई आहे। तो हाणे अवाम ज़ात जी जेका इंसान ज़ात जी छो त खड़खड़ा लाइ सुख न सुता कॾहिं आदेसनि खे आहे, खड़खड़ा लाइ सुख न सुता कॾहिं ओसियाड़ो आहे खावड़नि खे पंध जो। तो अयाज़ मेमन साहब खे अल्लाह पाक हमेशह ख़ुशि ऐं आबाद रखे। छो त जेके अयाज़ जेको असां तव्हां लाइ सभिनी लाइ जेको हिकिड़ो असासो आहे ऐं अयाज़ जेको सभिनी ते महिरबानी रहियो आहे ऐं इहा ई जेका अयाज़ जी मोहबत आहे जो एतिरा माण्हू जेके तमामु सुठो अयाज़ ते ॻाल्हायो। तो अयाज़ ते ॻाल्हाइण लाइ ॿियो त को मौक़ो मिलियो ई कोन्हे, इन करे अयाज़ जी शादीअ जे हवाले सां कुझु कमेंट्स कयासीं। महिरबानी अयाज़ भाउ।